नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो लॻ हाजी सोमर खां नक़रच में हज़रत محمد مصطفी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौके ते शानदार रैली कढी वई, जंहिंमें आशिकाने रसूलन शिरकत कई, जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो कपरो जे मेन रैली में शिरकत कई। रैली जी अॻवानी मौलवी नूर मोहम्मद सिकंदरी ऐं सिकंदर हुसैन नक़रच करे रहिया हुआ। रैली में मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि जी धूम हुई। इन मौके ते अॻवण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते असीं पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कंदा आहियूं। आका दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन बणिजी आयो है, जंहिंजे ॾसिल राह ते हलणु घुर्जे ऐं पंहिंजी आख़िरत संवारणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।